हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। चेतन दास भील जो सलाम तव्हांजे समातुन ताईं। दोस्तों, मां हींअर जेका मौजूद आहियां डॉक्टर जी.एम. पंवर इंस्टीट्यूट, डॉक्टर जी.एम. पंवर लाइब्रेरी में, ऐं मां हिते इंग्लिश लैंग्वेज पढ़ाईंदो आहियां। ऐं तव्हांजे अॻियां जेका आॾो अचण जो जेका मुंहिंजो मक़सदु इहो आहे, ऐं तव्हांखे जेका मुंहिंजो मैसेज इहो आहे त महिरबानी करे पंहिंजे ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई कयो, पंहिंजे ॿारनि खे कॾहिं बि डिग्रेड न कयो। असांजा मोस्टली जेके वालिदीन जेके पेरेंट्स आहिनि उहे सदाईं ॿियनि जे ॿारनि खे कामयाबु ॾिसी, ॿियनि जे ॿारनि जो ए ग्रेड ॾिसी पंहिंजे ॿारनि खे सदाईं डी ग्रेड कंदा आहिनि ऐं ॿारनि ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा ब्लेम जेके हणंदा आहिनि त तूं निभागो आहीं, तूं चंडो आहीं। त अहिड़े क़िस्म जा जेके ब्लेम्स उहे ॿारनि खे ॾींहों ॾींहुं डिग्रेड कंदा आहिनि ऐं ॿार जी जेका थोरी जेका रिज़ल्ट हूंदी आहे उहा बि जेका ॿारु वीचारो उन डिग्रेड जे करे, उन जेका डिवैल्यू जे करे उहो बि विञाए वेही रहंदो आहे। त मुंहिंजी अहिड़नि वालिदीन खे, अहिड़ा जेके पेरेंट्स जेके असांजा सिंधी भाइर आहिनि स्पेशली, उन्हनि खे इहा रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे पंहिंजे ॿारनि जी थोरी कंहिं एक्टिविटी ते उन जी वाखाण वधीक कयो। त उन वाखाण सां छा थींदो, उहो ॿारु जेका मोटिवेट थींदो, उन ॿार खे मोटिवेशन मिलंदी ऐं उन ॿार में वाखाण जी लालच पैदा थींदी। त ॿारनि में वाखाण जी लालच पैदा कयो त ॿारु सदाईं फील ईअं कंदो त मूं ही थोरो कमु कयो आहे, इन ते मुंहिंजा पेरेंट्स या मुंहिंजा टीचर एतिरी वाखाण कनि पिया, ऐं छो न इन कम खे अञा बहितर कयां ऐं इन कम खे थोरो वधीक जेका इन खे तरक़ी इन कम खे वठायां या इन में जेका वधीक जेका इन कम खे इम्प्रूव कयां त मुंहिंजा वालिदीन जेका मुंहिंजी अञा वधीक वाखाण कनि। त मुंहिंजी इन्हनि सभिनी दोस्तनि खे मुंहिंजी हथ ॿधी हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे पंहिंजे ॿारनि जी हिमत अफ़ज़ाई कयो ऐं ॿारनि पंहिंजनि खे कॾहिं बि डिवैल्यू न कयो। ॿारनि जी यकीन कयो, तव्हां थोरी उन्हनि जी कंहिं थोरी एक्टिविटी ते उन्हनि जी वाखाण त करे ॾिसो। माना मुंहिंजे तजुर्बे जे मुताबिक़ मुंहिंजो तव्हां सां इहो प्रॉमिस आहे ऐं यकीन कयो, ऐं पंहिंजे तजुर्बे जे मुताबिक़ जे हवाले सां आउं तव्हांखे हिकिड़ी रियलिटी ॿुधायां पियो। तव्हां हिकु महीने खां पोइ उन ॿार जी जेका तव्हां 50% रिज़ल्ट ॾिसो, पर ॿार जी कंहिं थोरी एक्टिविटी ते उन ॿार जी वाखाण वधीक कयो। त चेतन दास भील जो सलाम ऐं सिंध सलामत, साथ सलामत, अल्लाह निगहबान। If you like this video, please like and subscribe my YouTube channel and click the bell icon for new updates.